उडेरोलाल जे रवासी सीरत ख़ास के लिए उनजे वालिद ग़ुलाम नबी ख़ास के लिए एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो सालो मोहसिन वल्द रोशन मुग़ल मूंखे मौत मार धमकियो थो ॾिए। जीअं त मुंहिंजी घरवारी केतिरनि ई महीननि खां नाराज़ थी पंहिंजे माइटनि ॾांहुं हली वई आहे, जंहिंखे वठण लाइ मूं ऐं मुंहिंजे माइटनि वरी कोशिशि कई पर हू न आई। जीअं त मुंहिंजो सालो उन ॾींहं खां वठी मूंखे हिरासा करे रहियो आहे, पर हाणे एतिरे क़दुरु जो 4 ॾींहं पहिरीं आउं पंहिंजे घर खां दुकान ॾांहुं वञी रहियो हुअसि त घस ते बीठल मुंहिंजे साले मूं ते वार करे मूं ते ठोंशनि ऐं मुकनि जो वसकारो करे ॾिनो। मूंखे मौत मार धमकियूं ॾियणु लॻो छो त मुंहिंजे ॾोहारियुनि सां वास्तो आहे, तोखे मारींदासीं, जंहिंखां पंहिंजो पाण छॾाए ऐं पंहिंजे घर में घिड़ी जान बचाई, जंहिंजी NC मूं उडेरोलाल थाणे ते पिणु दाख़िल कराई आहे। ऐं उडेरोलाल जी सान्या वंदन समेत SHO उडेरोलाल DSP खेबराणी ऐं SSP मटियारी खे पुरज़ोर अपील थो कयां त मूंखे मुंहिंजे साले मोहसिन मुग़ल खां बचाए जानी माली तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।